अक्सर पखनि में रुगो टे ब्लेड छो आहिनि। पंजनि परनि वारो पखो माण्हू छो नथा वठनि। गर्मीअ जी शिदत में लाॻीते वाध सबबि एयर कंडीशनर जो इस्तेमालु हाणे आम थींदो पियो वञे, पर पोइ बि गर्मीअ खां बचाव लाइ पखनि खे तरजीह ॾिनी वञे थी, छाकाणि त एसी जे इस्तेमाल सां बिजली जो बिल तमामु घणो वधी वञे थो। उन सिलसिले में छित जे पखनि खे बहितरीन सम्झियो वञे थो। पर छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त अक्सर छित जे पखनि में रुगो टे ब्लेड या पर छो हूंदा आहिनि? छा ब्लेडनि जो अंग पखनि जी कारकर्दगी खे मुतासिर करे थो या उन जे पोयां को ॿियो सबबु आहे? इहो बि नोट करियो त 4 ऐं 5 ब्लेडनि वारा पखा बि ठाहिया वेंदा आहिनि, पर गर्मियुनि जी मौसम में अक्सर पखा रुगो 3 ब्लेडनि वारा इस्तेमालु थींदा आहिनि। उन जे पुठियां हिकु दिलचस्प सबबु आहे। तव्हां शायदि उहो सोचो त वधीक ब्लेड हुजण सां पखो हवा जे वहिकरे खे तेज़ करे थो, पर हक़ीक़त उहा आहे त वधीक ब्लेड पखनि जी कारकर्दगी खे मुतासिर कंदा आहिनि। वधीक ब्लेड हुजण सां पखनि जी बैटरी खे बि वधीक महिनत करणी पवंदी आहे त जीअं मुनासिब हवा जो वहिकरो बरक़रार रखी सघिजे। पखा एयर कंडीशनर जी उबतड़ हवा खे थधो न कंदा आहिनि, उहे रुगो हवा खे गर्दिश कराईंदा आहिनि त जीअं गरम मौसम में जिस्म खे हवा मिलंदी रहे। ब्लेड जो अंग पखे जी हवा जी फराहमी खे मुतासिर करे सघे थो, यानी पखनि में जेतिरा वधीक ब्लेड हूंदा ओतिरी वधीक हवा गर्दिश कंदी, पर वधीक ब्लेड पखे जी मोटर ते असर अंदाज थींदा, जंहिं करे उन जी रफ़्तार घटिजी वेंदी आहे ऐं असांखे हवा घटि महसूस थींदी आहे। त पोइ छा 3 ब्लेडनि या परनि वारा पखा सही आहिनि? 3 ब्लेडनि वारा पखा हवा खे सही नमूने गर्दिश कराइनि था ऐं घणो गोड़ बि नाहिन कंदा। उन्हनि पखनि जो वॾो फ़ाइदो उहो बि आहे त उहे तवानाई बचाइनि था ऐं बिजली जो बिल घटि अचे थो। उन्हनि पखनि जो हर ब्लेड 60 डिग्री ते फिरंदो आहे, जेको मोटर ते दबाव विझण खां सवाइ हवा जे तवाज़ुन खे बरक़रार रखण में बि मदद करे थो।